हक मौजूद। लतीफ़ साईं फरमायो, कंधी में के ही हाजतों जी हंजड़ा, कंधी में के ही हाजतों जी हंजड़ा। सब पढ़िया लिखिया वेठा आहियो, वज़ाहत जी ज़रूरत इन करे कुछ लफ़्ज़नि जी कंदासीं। त लतीफ़ साईं जी जेका सिंधी आहे उहा ॾाढी ॾुखी आहे। हींअर असां खां असुल जेका सिंधी ॿोली आहे उहा कंहिं हद ताईं छॾाइजी वई आहे। जीअं अॻु में जेको सिंधी ते हिंदी फारसी जो असरु हूंदो, हींअर वरी सिंधी ते जेके पढ़िया लिखिया दोस्त आहिनि उहे अधु खां वधीक इंग्लिश ॻाल्हाईंदा आहिनि। त लतीफ़ साईं जी जेका आहे उहा असुल सिंधी। ऐं लतीफ़ साईं कारायल सुर आहे जंहिंमें पखियुनि जो ज़िक्र आहे। पखियुनि जा साईं तशबीह ॾिनो आहिनि, मिसाल ॾिना आहिनि। हंज पखी हिकिड़ो ॿुधो वियो आहे त हुनजो जेको खुराक आहे उहो चुगंदो आहे, उहे मोती चुणंदो आहे। त लतीफ़ साईं फरमाए थो उन हंज सां मुखातिब आहे। हंज फ़िकिर वारा माण्हू बि हंज आहिनि, जेके फ़िकिर जा लफ़्ज़ चूंडनि था, उहे मोती जेके लफ़्ज़नि जा मोती चूंडनि था फ़क़ीरनि जे फ़िकिर मां या अहिड़नि बहितरीन ॻाल्हियुनि मां, जहाँ उहे बि हंज ई आहिनि। त बेटा साईं फरमाए थो त कंधी में के ही हाजतों जी हंजड़ा, तूं समुंड जी कंधी ते बीही, तुंहिंजो कहिड़ो कमु, तुंहिंजो कमु आहे त अंदरि हुन में लही वञ, समुंड जी गहराई में लही वञ ऐं उतां तुंहिंजो खुराक तोखे उतां मिलंदी। माणक उन जे तरे में आहिनि समुंड जे में, हिकिड़ो असांखे जेको ॿुधायो वियो आहे त तूं कंधी ते बीही ऐं सोची वेठो इहो तुंहिंजो कमु कोन्हे। कंधी में के ही हाजतों जी हंजड़ा, वञी न पेही पिथ न लहे पाताल में। अखड़ियूं ओराह में उभो तके तार, अखड़ियूं ओराह में उभो तके तार, पिथूं जे पातार हंज तनी जो हेरऊं। त हीउ जेको सूफ़ियुनि जो कलाम आहे, हक़ीक़त में हीउ बि हिकिड़ा मोती आहिनि, लफ़्ज़नि जा मोती आहिनि। उन्हनि शाइरी ज़रिए, पंहिंजे कलाम ज़रिए इंसान ज़ात खे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ॾांव ॾिनो आहे, बहितरीन ॾांव। मुंहिंजे ख़्याल में जॾहिं अञा मार्क्स इहो नज़रियो न ॾिनो हो, उन खां अॻु में सूफ़ी शाइर आहे। त असांजो सूफ़ी फ़क़ीर सूफ़ी शाइर आहे जो खेड़े सो खाए, उन खां पोइ लतीफ़ साईं ॿिया असांजा काफ़ी सूफ़ी ते गुज़रिया, पर अफ़सोस सां चई सघिजे थो त उन जे कलाम ते एतिरो कमु न थी सघियो आहे। असां धारी कल्चर खे, धारी तहज़ीब खे यकदम अपनायूं था ऐं जेको ॿाहिरि जो माण्हू आहे उन ते असां रिसर्च कंदा आहियूं। तव्हां हींअर ॾिसंदो काफ़ी विलंटी डे वग़ैरह वग़ैरह फिलहाल ठीक इहो घणो कुझु हले थो, पर अहिड़ा मिसाल असां वटि तमामु बेपाया आहिनि। तव्हां विलंटी डे जे असां ॾिसूं था पंहिंजो सोहिणी मेहार जी मोहबत खे तव्हां छा सम्झंदो, ससु पुनू जी मोहबत खे असां उहे ॾींहं बि कोन था मल्हायूं। असां पंहिंजनि खे किरदारनि खे नज़र कयूं था, ॿाहिरियुनि खे वधीक अपनायूं था। ठीकु आहे, जंहिंजो किरदारु जिते बि हुजे उहो भली ॻाल्हि आहे, उनखे फॉलो कजे। पर असां वटि अहिड़ा हीरा अनमोल मोती थी गुज़रिया आहिनि जिन असांखे एॾियूं ॻाल्हियूं छुरियूं ॾिनियूं आहिनि, नज़रिया ॾिना आहिनि। हींअर ॾिसो इंसानु तरक़ी ते आहे ऐं हू मथे सयारनि ते खोजनाऊं करे पियो जिते पंहिंजो ऑक्सीजन बि कोन्हे। लतीफ़ साईं उन टाइम में तक़रीबन 300 साल अॻु में चई वियो, फरमाई त वया जे अमी कॾे मोह काओ ॾे, यानी ऑक्सीजन जो तस्वर लतीफ़ साईं 300 साल अॻु में ॿुधायो आहे त ऑक्सीजन खणी समुंड जे गहराइनि में वञी सघिजे थो, यानी इंसानु किथे बि पंहिंजे पाण खे महफ़ूज़ करे सघे थो। ऑक्सीजन छो जो जेको मुंहं खे काओ ॾिबो आहे उन में ऑक्सीजन हूंदी आहे। लतीफ़ साईं फरमायो, वया जे अमी कॾे मोह काओ ॾेई, तन सिपूं सोझे कढियूं, पाताला पेही पसंदा उही अमुल अखड़ियनि सी। त ही दुनिया में वॾो सागर आहे, वॾो समुंड आहे। हिते असांजो अहिड़ियूं शख़्सियतूं, अहिड़ियूं सूरतूं सूफ़ी थी गुज़रिया आहिनि जिन पंहिंजे फ़िकिर ज़रिए, पंहिंजे कलाम ज़रिए इंसान ज़ात खे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ॾांव ॾिनो आहे। असां उन्हनि जे कलाम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं त असांजी ज़िंदगी तमामु ॾाढी बहितर ऐं सुठी गुज़रंदी। ही जेके असांखे परेशानियूं आहिनि उहे असांखे ज़माने जूं परेशानियूं, मज़हबी इंता पसंदी, जुमूनियत, बेकुरबी, ॾिसो केॾी वधी वई आहे। पर असांजे उन्हनि सूफ़ियुनि जे कलाम खे असां फॉलो कयूं, उन्हनि में बाक़ाइदे ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो ॾांव आहे। जे असां उन्हनि जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं त यकीन सम्झो त हीउ सिंध यूरोप खां घटि कोन्हे। त अहिड़ियूं थियूं आहिनि ऐं असांजे सूफ़ियुनि बि उहो जेको ख़ासि कमु आहे जेको सूफ़ियुनि खे करणु खपंदो उहो सूफ़ियुनि बि न कयो आहे।
वो दरगाह ते वेही दरगाह धणी हुजन तो माइंड न कन, छो जो मां भी हिकिड़ी दरगाह ठाहे वेठो आहियां। तो वो दरगाह ते वेही सिर्फ़ कमाई जा ज़रिया ऐं रुगो राग ऐं यकतारा तंबूरा धुकड़ इहो बि तसौफ़ कोन्हे। ख़ैर इहो आहे, असां उनजी ॿोली त उहा हले थी, पर रुगो इन ते ठाणे विहण बि तसौफ़ कोन्हे। तसौफ़ में हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं आहे, बहितरीनु ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं। त उनखे गुज़ारिजे त मुंहिंजो इहो यकीन आहे त इहे असांजी जेके असांखे हींअर परेशानियूं आहिनि इन खां असां निजात पाईंदासीं। त फ़क़ीर निशान अली सां हयाती में बि मुंहिंजो मुलाक़ातूं थींदियूं, कॾहिं मेरे वेंदुसि त फ़क़ीर साईं सां। इहा मुंहिंजी हूंदी ख़्वाहिश त फ़क़ीर साईं जो दीदार दर्शन कजे, फ़क़ीर साईं सां मिलंदासूं, प्यार ॾींदा। मुंहिंजे ख़्याल में फ़क़ीर साईं जी हींअर 7वीं बरसी आहे। इसरार सां मुंहिंजो प्रेम रहियो आहे, पोइ यादि कंदो आहे। मां रागी बि आहियां, शाइर बि आहियां ऐं हिकिड़ो दरगाह संभालण वारो बि आहियां। सो उन्हनि सभिनी मसइलनि खे मुंहुं बि ॾींदो आहियां। राग ते बि वेंदो आहियां, दावतूं मिलंदियूं आहिनि, प्रोग्राम मिलंदा आहिनि, उन्हनि ते बि वेंदो आहे छो जो उते ॾोकड़ वधीक मिलंदा आहिनि। ऐं मुंहिंजो सॼो सिस्टम जेको ज़िंदगी जो आहे या मुंहिंजो घर जो आहे उहो उन हिसाब सां गुज़ारियां थो पंहिंजी मुड़ुसी सां। कंहिंखां ॿियनि पीरनि खे गादी ते वेही, छो जो मां उते गादी आहे, रोज़ आहे वॾो मेलो थींदो आहे इसरार साईं आयो जिते पूरी सिंध गॾु थींदी आहे, पर उन्हनि खां वठंदो न आहियां। पंहिंजी मुड़ुसी सां यकतार ते राग करे जेके 5 रुपए ईंदा आहिनि उन फ़क़्र जो सिलसिलो रखंदो आहियां। त फ़क़ीर साईं सां मुंहिंजी मोहबत रही, प्यार रहियो, प्रेम रहियो। 7वीं बरसी आहे। पोइ कंहिं जॾहिं इसरार साईं चवंदा आहिनि, कोशिशि कंदो आहियां तंहिंजे चवण ते हाज़िरी भरियां, पर पोइ कुझु मुंहिंजूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि, कंहिंखे प्रोग्राम ॾेयो वेठो हूंदो आहियां। हींअर अॼु राति बि इसरार साईं मूंखे अॻु में चयो, मां उबाड़े साइड ते हुयुसि, साईं मूंसां ॻाल्हायो, इसरार खे चयो मां ईंदुसि ज़रूरु, पर कुझु थोरो सवेर भरे मूंखे फारग कजो, छो जो असांजी वरी रनिंग कोट में का दोस्तनि का गैदरिंग आहे, उते मूंखे वञिणो आहे। सो असांजो गांव त तव्हां ईअं सिंधी माण्हू मोहबत वंडींदा रहो ऐं इन फ़क़ीरनि जे कलाम खे सम्झो, पुरजो लतीफ़ खे सम्झो, सचल खे सम्झो, साईं मादी साईं खे सम्झो, जेके असांजा सूफ़ी आहिनि उन्हनि खे सम्झो। उन्हनि हिकिड़ो थोरियूं ॾिनियूं आहिनि, नज़र रुगो राग कोन्हे, रुगो शाइरी कोन्हे। तॾहिं त लतीफ़ साईं फरमायो, तो जे बैत भाया से आयतूं आहिनि। ॾिसो केॾो जेको हिजाब जो पर्दो सरकार उनखे टोड़ियो आहे, त तो जे बैत भाया से आयतूं आहिनि। आयतूं कंहिं ते नाज़िल थींदियूं आहिनि? तो जे बैत भाया से आयतूं आहिनि, नेव मन लाइन प्रिया संदे पार ॾे। त मुंहिंजो जहिड़ो हाल जेके 2 ॿोल तव्हां ॿुधी सघो तव्हांजे हुज़ूर में। पहिरीं मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ खे ई पढ़ा। लतीफ़ जो हिकिड़ो सुर सामुंडी आहे, छो जो लतीफ़ असां जिथे महफ़िलनि ते वञूं था माण्हू चवंदा आहिनि बाबा हमोस्त ॿुधायो, मथां ई ॿोली ॿुधायो, हीअ ॿुधायो, मथे त कुझु कोन्हे, आहे सभु कुझु हेठि। पैगंबर, इमाम, औलिया, आदम सभु हिते हेठि आया, सभु कुझु हेठि आहे। त लतीफ़ साईं जी ॿोली उन में सभु शयूं आहिनि, सभु शयूं आहिनि। हमोस्ती बि आहे, इज़ाज़ी बि आहे, मजाज़ बि आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ खे पढ़ा। लतीफ़ जो सुर सामुंडी जेको आहे उहो उन वक़्तु जॾहिं असांजे हिन सिंध जो, मां ॻाल्हाइण में तव्हांखे बोर त कोन थो कयां, असांजे सिंध जो वणज वापारु समुंड ज़रिए थींदो, यानी हितां जा वणजारा असांजा सिंधी माण्हू भला ॿेड़ियुनि में वखर खणी हितां जूं शयूं खणी उहे ॾूराए मुल्क ते विकिणी नाणो कमाए ऐं इन सिंध धरती खे ख़ुशहाल कंदा। लतीफ़ साईं उन्हनि जी ज़िंदगी जो सॼो पसे मंज़र, उन्हनि जी उथणी वेहणी, खाइण पीअण वञण हलण, उन लतीफ़ साईं उन सुर में पंहिंजो कयो आहे। ईअं कोन्हे त हुन जो ज़ाहिरी उन सामुंडी ऐं मलाहन जो किसो आहे, पर हीअ काइनात बि ऊनो समुंड अथव। हीअ पाण जेके बि आहियूं सभु बणजारा आहियूं, पाण बि हिते वखर विहारण आया आहियूं, को वखर खणी वेंदासीं। सो सभु पाण बणजारा आहियूं, छो जो सूफ़ियुनि जे कलाम में तमामु ॻूढ़ो ऐं हर पासे खां बहितरीनु मक़सदु हूंदो आहे। त लतीफ़ साईं जो सुर सामुंडी मां
पच पगा पास पच आयल सामो दिन जे मन में बार मच जे मवञन यो हरी पगा छोड़िया ओलियों पसियों न जो अला पीड़म गच गरी ओ विंदे समाए मरी मत सारे सामू जन के चमक्यों चौधार धजो धारे चल जो माँ सामूडी आया ससी करे सिंगार उन्हल जी पचार काल कर कांद करे वेसरी विख खणी हूं पूरी दा परदे समुद्र जन साड़े गोहन में तन सी पर पगा पासे घर आयल सामू दिन जे ओ विझिए जिय जजार जे मवञन यो हरी लतीफ साईं फरमाए तो उत्तर जी हवा लगे पई आई मूं वटि न सोड़ है न गबरू यानी न का सोड़ न का रली अथम हिकड़ी चुन्नी यानी हिकड़ी पोती आ मुझो भर वियो आहे समुंड में शिकार जे लाइ हाणे जॾहिं मोटे भिटाई फरमाए थो उत्तर ॾिनी उत्तर ॾिनी ओ तन मो सोर न गबरू उत्तर ॾिनी ओ तन मो सोर न गबरू चारई चुनी पो तरेढ़ी दे रात गई पर उत्तर ओ तूंडे नमो सोर न गबरू ओ सिया सारी ढूंसे निधर जनी निजरा वणझारन वरी हो वणझारन वरी पिरह पगा छोड़िया ओलियों पसी उन जूं अला पीड़म गच गरी विंज समाए मरे सारे सामू जन के सर निसरिया बाद उतर लगा आब पी सर निसरिया बाद उतर लगा आव पिरी मुंह तो कारण कांध
सह सह सुखाऊं कयूं ओ पर सरलो हीरा गभिया कुसर मिसरिया सरलो हीरा गभिया कुसर मिसरिया अला तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा नसे तड़ होड़ो कनकी बायूं वणझारन जूं हो सारे सामूंडिन खे अज पुरच के मचाक ओ मारी नम फेरा कपाड़े चूं पिरिया जा नगर ऐनारूं पगा छोड़े पंध पिया ओ बदर बाजारूं सुञा सामूंडिन री ॾिसी ॾियारी सामूंडिन सिरह संभाया हो बर बिछो मंझ खे रोए बड़झारी मारी दा मारी पिरे सूर पिरन जा लतीफ साईं फरमाए थो त बड़झारे जी जेका घर बारी आहे उहा उन बड़झारे जी मां खे चए थी ते अमड़ माना सस खे चए थी तूं बड़झारे खे पल हेॾे सफ़र खां 12 महीने मोटियो है यानी 12 महीना सफ़र ते हो मोटियो है अचण शर्त वरी सफ़र जी तैयारी करे पियो ही कायनात भी है असां आया आहियूं हींअर वरी तैयारी है वञण जी त लतीफ साईं फरमायो बड़झारे जी मां बड़झारे जी मां बड़झारो न पलिए वो आयो बारे माह प्रथो सफर संभे सुहार चोए बासामुंडी आया ओ मानम जो है जानी इन जहाज में उतरने आराते उतरने आराते उतरने आराते मुझा पंतर बयाचे मत चिड़ सोनाना सजने मत चिड़ सोनाना सजने
Sujana,